सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल SindhTVHD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। ज़हर ज़िंदगी कमाल खान कमाल खान कमाल खान कमाल खान कमाल खान कमाल खान अज मां तमाम घणो खुश आहियां छो जो असांजे सूबे जे वॾे में वॾी पार्टी मूंखे टिकट ॾिनी आहे ऐं मां इलेक्शन विड़ी उन पार्टी में वञण जो ऐलान थो कयां। कमाल खान जिंदाबाद हाकिम खान जिंदाबाद हाकिम खान 3 महीननि जे अंदरि इलेक्शन थिए पई। तमामु जल्द असां पंहिंजी वर्क शुरू कंदासीं ऐं मूंखे पूरी पक आहे तव्हां सभई मुंहिंजो भरपूर साथ ॾींदो। कमाल खान हाकिम खान जिंदाबाद अॼोकी गॾिजाणी मूं सिर्फ़ु इन करे रखराई आहे त न रुॻो तव्हां मूंखे वोट ॾियो पर तव्हां सभई गॾिजी हर ॻोठ में वञो ऐं मुंहिंजी वर्क कयो। कमाल खान हाकिम खान कमाल खान इन मंच ते पहुचाइण वारो मूंखे हाकिम खान आहे ऐं हाकिम खान मुंहिंजो दोस्त न पर मुंहिंजो भाउ आहे इन करे आख़िरी नालो हाकिम खान लाथी। हाकिम खान जिंदाबाद जीजा मूं घणनि माण्हुनि खे चयो आहे त ज़ात खे छॾे क़ौम में अचो पर कोई मुंहिंजी ॻाल्हि मञण जे लाइ तयारु न आहे। मां तोखां इहो थो पुछां त छा ज़ात क़ौम खां मथे आहे जो केर बि पंहिंजी ज़ात छॾण जे लाइ तयारु ई नथो थिए। छोटू जेके जेके ज़ातियूं छॾे क़ौम बणिजी विया उहे अॼु असां सभिनी खां मथां आहिनि ऐं क़ौम जो रुतबो अफ़ज़ल आहे ज़ातियुनि खां मथे आहे। तॾहिं त पंहिंजी ज़ात मां निकिरी क़ौम खे सोचण लाइ कॾहिं तयारु ई नथा थियूं। हीअ ज़ुल्म ऐं नाइंसाफ़ी तेसीं ताईं ख़तमु न थींदी जेसिताईं असां पंहिंजी ज़ात मां निकिरूं नथा। बाबा बि इहा ई ॻाल्हि कंदो आहे जीजा त असां हिकु क़ौम नथा थी सघूं। इन जे करे चवां थी त तूं पंहिंजे दिलि मां क़ौमी जज़्बो ख़तमु करे छॾ। न जीजा न मूं बि कसम खयो आहे ऐं तो बि कसम खयो आहे। हाणे जेकर तूं पंहिंजी कसम तां पिरे थी त भरे फिर बाक़ी मां कॾहिं बि पंहिंजी कसम तां न फिरंदसि। धरती रत घुरे थी उनखे मां ज़रूरु ॾींदुमि। बाबा कमाल खान हाणे वोटनि में बीहे थो रोज़ भात जो देगू लानियूं 2-3 ॾींहं बिरयानी खाई ड्राओ कंदासीं। असां सॼी ज़िंदगी इन भात ते त वोट ॾिना आहिनि इहा भात बि नसीब न थींदी पोइ वोट टुटियो ॾींदासीं। अरे छोरो भात ड्राओ ते मिलंदो उनजी तव्हां परवाह न कयो। बाबा वोट त भात ते ॾींदासीं पोइ उन्हनि जा असां नारा छोड़णु कहिड़ो लाचार आहे असांखे। अरे छोरा छोरा अहिड़े वक़्त में सियासतदाननि खे चिमचनि जी ज़रूरत पवंदी आहे जेका जलूस में उन्हनि जा नारा आणनि ऐं नाच कनि ऐं पपलियूं हणनि। हथु चई थो मामा उन्हनि जो चिमचनि खां सवाइ कोई बि कमु न थींदो। जेकॾहिं चिमचा उन्हनि सां गॾु न हूंदा पोइ नारा केरु हणंदो। सुभाणे पहुचण शर्त पहिरियों नालो पंहिंजो लिखाईंदासीं छो जो उते चिमचा खोड़ आहिनि। मतां असां खां पहिरियां उते ॿिया नंबर खणी वञनि। बापा ओ साईं असांजे लाइ छा हुकुम आहे बाबा ताईं? ये वक्त पैसा पाण वटि जीअं वर्क शुरू थिए त मूंखे ॼाणण लाइ माण्हू खपनि ऐं जेतिरा थी सघनि माण्हू गॾु मूंखे अहिड़नि माण्हुनि जी ज़रूरत आहे। हाज़ुर बाबा साईं जीअं तव्हांजो हुकुम हूंदो असां तव्हां सां गॾु आहियूं। जेकॾहिं तो जहिड़ा माण्हू मूंसां गॾु आहिनि न त पोइ मूंखे केरु भाए नथो सघे। हीअ वठो पैसा वञी वर्क शुरू कयो। बाबा साईं असांखे उमेद हुई त इलेक्शन में तव्हां वेंदो पोइ कमाल खान खे टिकट छो वठाई? मोबा इहो मुंहिंजो न पर पार्टी चेयरमैन जो फ़ैसिलो हुयो जंहिं हुनखे टिकट ॾिनी। पोइ छा असां सिर्फ़ु कमाल खान जी वर्क कंदासीं? हा कमदार मथी इलेक्शन में पार्टी चेयरमैन चयो आहे त तोखे टिकट ॾिनी वेंदी। हेठी सीट ते मां बीहंदुसि ऐं मथी सीट ते कमाल खान खे बीहारींदा। बाबा साईं छा कमाल खान इलेक्शन में खटे वेंदो? मोब केरु आहे जेको कमाल खान खे हाराइण जी हिमत रखे थो? बाबा साईं मूंखे नथो लॻे त माण्हू अहिड़े ज़ालिम खे वोट ॾींदा। तूं भुलियल आहीं मोब अञा हिते जाहिलनि जी खोट कोन्हे। असां खां अवल कहिड़ा खीर जा तोतल थींदा अथनि जो कमाल खान खे वोट न ॾींदा
वो भी तू रुगो वर्क शुरू करण दे पोइ कमाल खान जे अॻियां पोयां चमचन ऐं जाइरनि जूं कतारूं न हुजनि त पोइ चइजांइ बि सियाणा बेवकूफ़ न आहिनि जेकी हिन क़ौम लाइ चई विया आहिनि त दोल वॼाई दोस्तू बीहे। मूं तव्हांखे पहिरियां ई चयो त तव्हां ॿिन्ही जो वक़्तु हाणे पूरो थी चुको आहे। हिन करे त तव्हां ॿिन्ही खे कहिड़ी मौत मरण पसंदि आहे? माल ख़ान न ई मरण महणो आहे ऐं मौत खां ॾियूं था, पर हिकिड़ी ख़्वाहिश जेकॾहिं मूंखे मारणो अथई न त सॼे ॻोठ वारनि जे साम्हूं विच चौराहे ते मारजां। तूं मूंखे ॻोठ वारनि जे साम्हूं ज़ालिम करार ॾियणु चाहीं थो? छा कमल खां मुंहिंजी आख़िरी ख़्वाहिश पूरी न कई वेंदी? ज़रूरु पूरी कई वेंदी, पर तूं छा थो सम्झी त तुंहिंजे मरण खां पोइ ही ॻोठ वारा सुजाॻ थी वेंदा? न, अञा बि हुननि जी दिलि में मुंहिंजो ख़ौफ़ वेही वेंदो, पर मां तुंहिंजी आख़िरी ख़्वाहिश ज़रूरु पूरी कंदुसि, ज़रूरु पूरी कंदुसि। ओठा तूं छा थो चाहीं? तूं रबनि सां गॾु मरण पसंदि कंदे? मारे छॾ मूंखे, हिते ई मारे छॾ मूंखे, मारे छॾ मूंखे। नथो चाहियां त मुंहिंजी मौत जो तमाशो ही जाइल क़ौम ॾिसे। मुंहिंजी लाश खे हिते ई दफ़न करे छॾ, हिते ई दफ़न करे छॾ। जे मुंहिंजी लाश खे हितां जी जाइल क़ौम ॾिसे न ओठा तुंहिंजी ख़्वाहिश मां इहा पूरी कयां थो। सॼी ज़िंदगी तूं आहीं मां, कोड़ी रज़ा कोड़ी ज़िद खां हिक ॿिए सां विढ़ंदा रहियासीं। हाणे त असां हिकु थियासीं, हिकु मक़सदु हो। वरी मूंखे अकेलो कोन वञे थो। मूंखे इहो छॾे अकेलो करे न वञा, न वञा रटा। मूंखे कजा याद मां आख़िर ताईं तुंहिंजो साथ निभाए न सघियुसि। अफ़सोस हुयुसि, मां तोसां वॾा ज़ुल्म कया, सभिनी सां वॾा ज़ुल्म कया, पर ज़िंदगी इनखे न चइबो आहे जेको ॿियनि ते ज़ुल्म करे, ॿियनि ते जबर करे। ज़िंदगी इहा आहे त पर मेरा जी भारत मेरा जी भारत
अशहदु ला इलाहा इल्लल्लाह उठा इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। बाबा हाँ कुर्बानी जो वक्त अची वियो आहे। पुत्र ही तुंहिंजी उमिरि नाहे कुर्बानी ॾियण जी। बाबा को तो हुजे न जेको ज़ालिमनि जे खिलाफ थी बीहे। जेकर तोखे कुझु थी वञे त पोइ पुत्र। बाबा मां क़ौम आहियां ऐं क़ौमूं कॾहिं बि न मरंदियूं। मुंहिंजी कुर्बानी जा किसा तूं माण्हू ताईं पहुचाईंजांइ। अॼु मां हिकु आहियां सुभाणे तूं हज़ारनि ॾिसंदे। अच त हलो मुक़्तल गाह में। कमाल खान मुझसे खड़ा वायदो कर तो मुझे लाश मत रान है तुम मेरा क्या साथ कंदे। मां वायदो तो कया रतन हाणे तू मरण लाइ तैयार थी। मूंखे कुछ वक्त इन सां ॻाल्हाइण न ॾींदो। तू इन जाहिलनि में शऊर पैदा करण जी कोशिश कंदे। ठीकु आहे लाइ ॾिस ज़ोर अदाब ज़ोर लाइ ॾिठो हाणे तूं बि लाइ ॾिस। जॾहिं थकिजी पई न त पोइ इशारो कचां मां तोखे गोली हणण में देरि न कंदुसि। बेचैन आहे न ॼाण त छा जी बेचैनी आहे। मां तव्हांजे विच में चंद लम्हनि जो महिमान आहियां। मुंहिंजे चेहरे ते तव्हांखे ॾुख सूर ऐं पीड़ाऊं नज़र ईंदियूं हूंदियूं त उहे मौत जे ख़ौफ़ जे करे न पर तव्हांजी जहालत ऐं तव्हांजी सोच जे करे आहे। असां सिंध वासी लखनि ऐं करोड़नि जी तादाद में हूंदे बि निंधड़ खायूं या असां पंहिंजो पाण खे पाण निंधड़ को कयो आहे। जॾहिं त चंद आङुरियुनि ते गिरण जहिड़ा ज़ालिम असांजे मथां हुकुमरानी पिया कनि। छा इहा असांजी नाअहली न आहे? असां कॾहिं इन ज़ात पात ऐं मिटी माटीअ मां निकिरी क़ौम थियण जो सबूत ॾींदासीं या अञा सालनि ताईं पंहिंजे कुंथर नौजवाननि जा लाश पिया ॾिसंदासीं। उन्हनि खे कुसंदे ॾिसंदासीं। हिते न्याणियुनि जी बेआबरू कयो थो वञे ऐं उन्हनि खे हवस जो निशानो बणाए उनखे मारियो थो वञे। पोइ बि तव्हांजी गैरत नथी जागे तव्हांजी गैरत। आख़िर छो ख़ामोश आहियो? छो आहियो ख़ामोश? छा मौत खां डिॼो? छा तव्हांजे ख़ामोश रहण सां मौत टरी वेंदी? न, कॾहिं बि न। मौत खे त हिकु न हिकु ॾींहुं अचिणो ई आहे। पोइ छो न बेग़ैरतनि वारी ज़िंदगी गुज़ारण खां हिकिड़ो ॾींहुं मौत जो क़बूल कजे। इन खां पहिरियां जो असांजी क़ौम जो नालो तारीख़ जे वर्कनि मां मिटिजी वञे या तारीख़ में असांजी क़ौम खे
बेगैरत लिखियो वञे तारा जागो जागो मुंहिंजे लाइ न सही पर पंहिंजे मुस्तक़बिल लाइ पंहिंजे ईंदड़ नस्ल लाइ जागो पंहिंजे ज़मीर खे जागायो पंहिंजी गैरत खे जागायो ऐं सभु कंहिंजी मुसाइक नालो हुयो जागियो आहियूं तू चोर असीं भाॻिया आहियूं जागियो आहियूं तू चोर असीं भाॻिया आहियूं रबन तू हुनजे ज़मीर खे जागाए नथो सघी अते वॾे वॾी कोशिश कई पर हिन जो ज़मीर मरी चुको आहे हाणे तुंहिंजो वक़्तु पूरो थी वियो ऐं तूं मरण लाइ तयार थी कवाल खान मुंहिंजी आख़िरी ख़्वाहिश आहे त मुंहिंजी क़बर खे ॻोठ जे चौराहे ते ठाहियो वञे जीअं ईंदड़ वींदड़ हर हिकु माण्हू मुंहिंजी क़बर खे ॾिसी पंहिंजे दिल में इहो ज़रूर सोचे त हिन जो मौत कंहिं ॿिए जे करे न पर असां सभिनी जी जहालत जे करे थियो आहे इहा ई मुंहिंजी आख़िरी ख़्वाहिश आहे तुंहिंजी आख़िरी ख़्वाहिश क़बूल पई ज़फन क़बूल पई वञो वञो सभई पंहिंजे पंहिंजे घर में वञो केरु पार निकिरण जी कोशिशि न करे वञो हिम्मत खुला काम जो फर्द न हो पर पोइ तो संजीरुनि में जकड़ियो वियो हाणे ये संजीरूं इन सां गॾु क़बर में वेंदियूं ये संजीरूं तॾहिं लहंदियूं जॾहिं असांजी क़ौम जा फर्द पंहिंजी आज़ादी जे हक़नि जे लाइ नारा हणी घरनि खां ॿाहिरि निकिरंदा धरती धुलिया ज़हर जिंदगिया बाबा आज कमाल खान इलेक्शन कटे अचे पियो पोइ हलंदो न हुनजे जुलूस में मामाओ ते चमचन जी खा ज़रूरत आहे मां भी तैयार थी अचां थो तव्हां भी अचो पिया जो चमचो इहो आहे वरी असां त पाण बि हलूं ठीक है बाबा पाण न हलंदासीं जुलूस में माण्हू थुक लानत कंदा बस इहो हिकिड़ो खोड़ आहे बस ये लानत इहो ई खोड़ आहे हा अच्छा ॾे तव्हां एक ज़ालिम शख्स के वोट ॾेई कामयाब करे जो सुठो नाहे कयो हाँ सही असां ज़ालिम वॾेरे खे चूंडियो बाक़ी तव्हांजा त खीर जा दोदल सभु कमीना कमीने जा पुट सभु पाण में सौट मासात आहिनि तूं इन ॻाल्हि खे छॾ बिरयानी जूं देगूं तयार आहिनि जेकॾहिं हली त हल खाइण न त असां वञूं था कमाल खान जिंदाबाद कमाल खान जिंदाबाद
हर कहानी जे आखिर में हीरो के उजागर कयो वेंदो आहे, पर मुंहिंजी क़ौम पंहिंजे हीरो के पंहिंजे हथनि सां मारे छॾियो आहे, जंहिंजे लाश के हू पंहिंजे पेरनि हेठां चीबाटे अॻिते वधंदा पिया वञनि, जेको जहालत जो अणखुट दग आहे। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल SindhTVHD ड्रामा।